अस्सलाम वालेकुम अमर ॾिसो फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई ख़बर शामिल कंदासीं मटियारी मत मटियारी में डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चाडियो जी ज़ेर सदर 5 फरवरी ते कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ योम कश्मीर मल्हाइण उन जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ उन हवाले सां इजलास कोठायो वियो। इजलास में डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चाडियो जो त पाकिस्तानी अवाम ऐं पाक फौज कश्मीरी भाइरनि जे हर ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। जॾहिं त इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 मोहम्मद वसीम मेमून, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 इश्तियाक मंजीर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर गुलाम रसूल वसवाणो, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर गुलाम सरवर मला, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासिया ऐं उन खां अलावा ॿियनि डिपार्टमेंट जे ऑफिसरनि पिणु शिरकत कई। जॾहिं त डिप्टी कमिश्नर पारां ज़िले जे तमामु ऑफिसरनि खे हिदायत कंदे चयो त हू पंहिंजनि तालुकनि में पिन फ्लैक्स छपाए एहतजाजी मुज़ाहिरो रैलियूं ऐं सेमिनार कोठाइनि ऐं पंहिंजनि ऑफिसनि चौकनि चौराहनि ते पिन फ्लैक्स लॻाइनि, पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। इजलास में ज़िले मटियारी जे तमामु ऑफिसरनि भरपूर तावन जी यकीन दहानी पिणु कराई ऐं कश्मीरी भाइरनि जे हक़नि लाइ जदोजहद ऐं दुआऊं पिणु घुरियूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संदा रहो फास्ट न्यूज़।